शइ ते अ, अची रहियूं आहिनि। एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि। जी। एक्टिविटीज़ इहे ॾाढियूं मतिलबु हिकु एड खे तव्हां जॾहिं हलाईंदव त इन्हनि शयुनि जी तव्हांखे न काफ़ी ज़रूरत पवंदी। हिनखे असां चवंदा आहियूं बायर पर्सोना सेट करणु। बायर पर्सोना मां मुराद हूंदी आहे त असां हिकिड़ो डायाग्राम या खाको ठाहियूं त असांजे बायर जी एज छा हूंदी, कहिड़ी एक्टिविटीज़ कंदो हूंदो, हुन कहिड़ा पेजिस लाइक कया हूंदा, डिसलाइक छा आहे हुनजी, मतिलबु हिकिड़ो प्रॉपर असां बायर जो पंहिंजे माइंड में जीअं चइजे खाको ठाहिणो हूंदो आहे। हुनजी ओवरऑल जेकी बि शेप हूंदी आहे असां हुनखे बायर पर्सोना ठाहींदा आहियूं। भई अॻु में त बायर पर्सोना ठाहिणु ॾाढो ॾुखियो हूंदो, असांखे पाण रिसर्च करणु पवंदी। हाणे तव्हां जेकॾहिं जीपीटी यूज़ कयो था, तव्हां हुनखे इहा प्रॉम्प्ट ॾेई सघो था त ॾिसो, फोकस जो इहो आहे त तव्हांजो ऑब्जेक्टिव छा आहे, मोटिव छा आहे। ॿियो जेको मोस्टली जेको असां फोकस कंदा आहियूं उहो असांजो बायर ते हूंदो आहे। त बायर असां जेको टारगेट करणु चाहियूं था उन जे बारे में असांखे कंप्लीट नॉलेज हुजणु खपे। हुनजी पसंदि नापसंदि, हुनजी एज, हुनजो जेंडर, हुनजो इंट्रेस्ट, हुनजो बिहेवियर, उहो किथे रहंदो हूंदो, कहिड़ो इलाइक़ो हूंदो, हुनजी छा पसंदि हुई, छा पसंदि न हूंदी, मोबाइल हलाईंदो हूंदो, फोन हलाईंदो, मतिलबु ओवरऑल जेको असांजी बायर आहे टारगेट जेकी ऑडियंस असां कई आहे उन जे बारे में असांखे ए टू ज़ेड नॉलेज हुजणु खपे। हाणे सिंपल मां तव्हांखे हिकिड़ो बायर पर्सोना जे बारे में थोरो ॿुधाईंदो हलां त बायर पर्सोना छा हूंदो आहे। मां हिकु सिंपल हिनखे प्रॉम्प्ट ॾिनी आहे त मां जिम प्रोडक्ट लाइ न एड हलाइणु चाहियां थो त तूं मूंखे हिकिड़ो बायर पर्सोना ठाहे ॾे। त मुंहिंजो बायर कहिड़े क़िस्म जो आहे, हुनजी इंट्रेस्ट छा आहे, हुनजी लाइफ छा आहे, हुनजी डिसलाइक छा आहे। त हिन मूंखे हिकिड़ो बायर जो ओवरऑल खाको ठाहे ॾिनो आहे त तुंहिंजो बायर छा आहे, कहिड़ो हूंदो, छा लेवल हूंदी, ओवरऑल मतिलबु बायर जे बारे में मूंखे इंफॉर्मेशन ईंदा। हिन हिकिड़ो क़िस्म जो नालो खणी कयो आहे। ख़ैर असां हिनखे न कंदासीं नालो। एक्चुअली एज छा हूंदी, 22 खां 35 साल जा माण्हू उहे हूंदा आहिनि जिन खे जिम करण जो शौक़ु हूंदो आहे, फिटनेस जे बारे में ॾाढा हूंदा आहिनि त असां पंहिंजी फिटनेस खे सेट रखूं। ऐं त उनमें ॿई जेंडर अची वेंदा आहिनि, मेल बि अची थी वञे, फीमेल बि अची वेंदा आहिनि। हाणे हिन असांखे लोकेशन ॿुधाई आहे त मोस्टली उहे शहर जेके अर्बन एरिया में अचनि था। हाणे रूरल एरिया आहे जिते मतिलबु जिम त परे जी ॻाल्हि आहे, बेसिक फैसिलिटी न आहे न, हुते वञी माण्हू उहो एरिया टारगेट कयां जिते जिम आहे ई न, या जंहिं माण्हू खे माना हिन शइ जे बारे में का नॉलेज ई न आहे, त इहो कमु ॾाढो ख़राबु थींदो। त हिन मूंखे लोकेशन सजेस्ट कई आहे त अर्बन एरिया रखो। हुनमें तव्हांजो लाहौर, कराची, इस्लामाबाद, हैदराबाद, सक्कर, कैपुर या वॾा वॾा शहर अची था वञनि जिन जो इहो इन बारे में इंट्रेस्ट न हूंदो। उन्हनि जो छा ऑक्यूपेशन छा हूंदो, स्टूडेंट हूंदा, यंग प्रोफेशनल हूंदा, एंटरप्रेन्योर हूंदा, मतिलबु इहा एज जेकी आहे उन हिसाब सां इहो फिट थो थिए। इनकम लेवल आहे मिडिल टू अपर मिडिल क्लास हूंदी, जेकी 40 खां 1.5 लाख कमाईंदा हूंदा, उहे ई शयूं सपोर्ट अफोर्ड करे सघंदा हूंदा, जंहिंजी मंथली इनकम 40,000 हूंदी त उहो वञी जिम ते वञी पंहिंजी जिम फीस पे करे डाइट वठी सघे, ईअं ई शयूं करे सघे। त इहा शयूं ॾाढियूं ज़रूरी हूंदियूं आहिनि त तव्हां ॿाहिरि जो हिकिड़ो ओवरऑल पर्सोना ठाहियो। जेसीं ताईं तव्हांखे ॿाहिरि जे बारे में ख़बर न हूंदी, पंहिंजे क्लाइंट पंहिंजे टारगेट ऑडियंस जे बारे में ख़बर न हूंदी, त तव्हांजो एड उहो कंहिं कम जो न रहंदो। छो त तव्हांखे फेसबुक ते ॿुधाइणो आहे त मूंखे ही टारगेट ऑडियंस आहे, ही हिननि जी लोकेशन आहे, ही हिननि जो ऑक्यूपेशन आहे, इनकम लेवल हिननि जी आहे, डेमोग्राफी आहे ओवरऑल। ऐं कुझु अॻिते ॿुधाईंदो थो वञे डेमोग्राफ, हेल्थ ऑक्यूपेशन कॉन्शियस हूंदा, इमेज कॉन्शियस हूंदा, पंहिंजी फिटनेस जे बारे में घणा हूंदा।
एथोटा जिम ईंदा हूंदा, इन्फ्लुएंसर इंस्टाग्राम यूट्यूब ते घणा ईंदा हूंदा, एक्टिव रिसर्च सप्लीमेंट प्रोटीन पाउडर रेजिडेंट ब्रांड ग्लव शेयर एक्टिव व्यूअर शूज जा हूंदा, जिम्स जे असां ड्रेसिंग वेसिंग वठण वर्कआउट मतलब ही शयूं तव्हां लाइ ॾाढियूं ज़रूरी आहिनि। जेसीं ताईं तव्हांखे ॿाहिरि जे बारे में ख़बर न पवंदी त तव्हां पंहिंजी ॿाहिरि खे प्रॉपरली टारगेट न करे सघंदव। त ही शइ ज़रूरी आहे, तव्हां हिन ते फोकस कंदव तव्हांखे अची वेंदो अॻियां। हाणे कुझु ॿुधाए थो त एड कीअं थींदो। मोस्टली असांजो जेको एड परफेक्ट हूंदो आहे, हाई क्वालिटी विजुअल हूंदो आहे, तव्हांजो जेको क्रिएटिव आहे उहो सुठो हुजे, एड कॉपी भली हुजे, कार्ड लोकेशन है बि टेस्टिंग सां बि टेस्टिंग ते थोरो कमु करे थो। ई बेसिक बेसिक आहे, हिनखे असां बाद में ॾिसंदासीं। हाणे जेकॾहिं असां फेसबुक ते था वञूं त फेसबुक असांखे ॿिनि या टिनि तरीक़नि जा न एड हलाइण जा ऑप्शन हूंदो आहे। हिकु त जेके असां पोस्ट कंदा आहियूं, जीअं असां हिन ते आया आहियूं पंहिंजो पेज पिया ठाहियूं त ही असांखे हितां डायरेक्ट बूस्ट जो ऑप्शन ईंदो आहे, त बाबा हितां ई तूं डायरेक्ट वञी पंहिंजे पोस्ट खे बूस्ट कर। हाणे एड टैक्स हूंदो आहे जेको असां ॾींदा आहियूं, त जेको एड ते असां जीअं टैक्स ॾिनल ऑलरेडी ॿियो असांखे टैक्स ॾेई सघूं था। जेकॾहिं असां नओं एड ठाहियूं था त फ़िलहालु हे एड टेक्स्ट वारो या त असांखे ऑप्शन नथो ॾिए। एडवांटेज क्रिएटिव हूंदा आहिनि, ही हेॾो हिन में हाली तव्हांखे घटि ऑप्शन मिलियो। बाक़ी जंहिं महिल असां एड मैनेजर मां ठाहींदा आहियूं त वधीक असांखे न ईंदो आहे छा चइबो कस्टमाइज़ेशन जो ऑप्शन। भई फ़िलहालु असांखे माना बेसिक बेसिक तव्हां ॾींदो बाबा हेॾो तव्हांजो एड हलंदो ऐं टोटल अमाउंट हेतिरो आहे, टोटल बजट 7 ॾींहं जो रखो त हेतिरो थींदो। तव्हां आइडियंस तव्हां पंहिंजी क्रिएट कयो, घणा ॾींहं एड हलायो था, तव्हांजो बजट छा आहे, बजट असां तव्हां घटाए वधाए करूं था 200 400 800 जीअं तव्हां बजट वधाईंदा वेंदा रीच असांजी वधंदी वेंदी, जीअं बजट घटाईंदासीं रीच असांजी घटि थींदी वेंदी। घणनि ॾींहंनि लाइ एड हलाइणो आहे, 7 ॾींहंनि लाइ कॾहिं ॻाल्हाइणो आहे, कॾहिं न ख़तमु करिणो आहे। ऑडियंस हिकिड़ी मुंहिंजी सेट थियल हुजे न, मां ठाही ॿी मां ऑडियंस हितां ठाहे सघां थो। जेंडर कहिड़ी आहे, मैन आहे वूमेन आहे, एज छा आहे, लोकेशन मां ॾेई सघां थो, डिटेल ट्रांसलेटिंग थी वई। ही असां होॾे हली एड ऑडियंस में तव्हां पोइ मां ॿुधायां थो त ही तव्हां हिकिड़ो एड हलाए सघो था। मतिलबु जॾहिं तव्हां एड मैनेजर में नथा वञो, ॿियो ऑप्शन असां हूंदा आहियूं हाणे बेसिकली ओवरऑल जेको तव्हांजे एड जी जेकी डैशबोर्ड आहे उहो हे हूंदो आहे। हितां तव्हां प्रॉपर पंहिंजा एड रन करे सघो था, ऑफ करे सघो था, टारगेट ऑडियंस सेट करे सघो था, कैंपेन हलाए सघो था, एड सेट चेक करे सघो था, क्रिएटिव ठाहे सघो था, क्रिएटिव अपलोड करे था। ही पेज जेको हूंदो आहे उहो असांजो हूंदो आहे। अकाउंट वरी ॿुधाईंदो, पहिरियों पहिरियों तव्हां हिते ईंदव, हुते तव्हांखे जेका शइ रिक्वायर हूंदी उहा तव्हां ॾींदव। जीअं का शइ रहियल न हुजे हुनमें तव्हां ओवरऑल पंहिंजी शइ सेट करे जीअं तव्हांजो एड न हलण लाइ थी सघे। कैंपेन जेतिरियूं तव्हां कैंपेन हलाईंदव ईंदव, तव्हांजा कैंपेन ईंदा वेंदा। यूनिवर्सिटी जो पेज आहे मुंहिंजे मतिलबु त मां घणियूं एड न हलायूं, सिर्फ़ु हिकिड़ी मां एड हलाई 7 डेज़ लाइ, त सिर्फ़ु इहा छो थी थिए। हितां तव्हां मतिलबु जीअं एतिरियूं तव्हां एड हलाईंदा वेंदव तव्हांखे मतिलबु इहा शो हूंदी। एड रिपोर्टिंग कंदो तव्हां जेको एड हलायो हुन मां तव्हां छा हासिलु कयो, उहो ओवरऑल एड जो रिपोर्टिंग कस्टमाइज़ असां करे केतिरनि ॾींहंनि जो ॿुधायो, 5 ॾींहंनि जो ॿुधायो, 8 ॾींहंनि जो ॿुधायो, कॾहिं खां कॾहिं जो ॿुधायो, कहिड़ी ब्रेक सच ईअं ऑडियंस ईंदो आहे। ऐं ही तव्हांजे कम जो आहे बिल एंड पेमेंट। हाणे हिते तव्हां पंहिंजा न पेमेंट जे हवाले सां कार्ड एड करे सघंदव। न हे हो ॿियो आहे कार्ड वारो अॻिते ईंदो। ही तव्हांखे ॿुधाईंदो त तव्हांजी जेको तव्हां जंहिं ते एड हलायो आहे उन ते तव्हांजी कॉस्ट जे बारे में हिते मां खोलियां थो त इहो मूंखे ॿुधाईंदो। भई जीअं ई तव्हां एड मैनेजर वेंदो त मोस्टली तव्हांजी न सेटिंग ठहियलु हूंदी, तव्हांखे कंहिं शइ जी ज़्यादा ज़रूरत न पवंदी त कंहिंखे शेयर कंदो। बसि बेसिक बेसिक तव्हां पंहिंजे कार्ड पेमेंट कंदव। ऐं पेमेंट लाइ मां चवंदुमि त तव्हां उहो कार्ड यूज़ कयो जेको तव्हांजो न हो न कार्ड हुजे, मतिलबु मेन कार्ड न हुजे। जीअं तव्हांजो बैंक जो आहे हर वक़्तु हुन में पेमेंट रहे थी,
उहो न रखिजो। अहिड़ो कार्ड रखो जेको तव्हां सिर्फ़ु हिन लाइ यूज़ कयो, पेमेंट रखो, ओतिरी ॾियोसि ओतिरी कढोसि, त उहो पैसा ॾींदो। हुनमें बेस्ट ऑप्शन तव्हांखे रहंदो नया पे ईंदो आहे ऐं सादा पे। इहे ॾाढा बहितरीन आहिनि। जेकॾहिं तव्हां मां कंहिं वटि इहे ॿई हुजनि त पोइ इहे यूज़ कजो। ऐं हीअ कुझु टैक्स कटींदा आहिनि तव्हां खां, जीअं तव्हां एड हलाईंदव। ऐं कुझु अहिड़ा कार्ड हूंदा आहिनि जेके बग़ैर टैक्स जे हलंदा आहिनि, मतिलबु यूके USA जा। जेकॾहिं उहे खपनव त पोइ मां तव्हांखे लिंक ॾेई छॾींदुमि त ग्रुप में तव्हां ॾिसी वठो, त उहे बि कार्ड ईंदा आहिनि। बसि वधीक हिन में एॾी सेटिंग जी ज़रूरत न हूंदी आहे। सिंपल जेके शयूं असां हणंदा आहियूं कार्ड जे हवाले सां, क्रेडिट कार्ड लॻंदो आहे, नंबर हूंदो आहे, CVV हूंदो आहे। हाणे उहो थी वेंदो आहे, हुन में तव्हां पेमेंट विझंदव, पोइ तव्हांजो एड हलणु शुरू थींदो। हाणे हीअ मां हलाया 7-8 ॾींहं एड, हुनजी मूंखे डिटेल ॿुधाए थो। बाक़ी इहा कोशिशि कजो त मेन कार्ड न हुजो। न त कॾहिं कॾहिं तव्हांखे ॾिसरी वियो जेकॾहिं एड बंदि करणु, त पोइ एड हलंदो वेंदो, पोइ ख़बर ईअं पवंदी त होॾां तव्हांजो बैंक बैलेंस ज़ीरो हूंदो। या कॾहिं कॾहिं जॾहिं तव्हां वटि बैंक बैलेंस घणो आहे, इन में चांसिस हूंदा आहिनि त तव्हांजो एड अकाउंट बि हैक थी सघे थो। हाणे त कुझु फेसबुक वारनि सिक्योरिटी रखी आहे, न त अॻे ॾाढो मसइलो हूंदो। बैंक मां 11-11, 15-15 लख ताईं न माण्हुनि जा पैसा ईअं निकिरी विया आहिनि। इहे शयूं थोरियूं तव्हांखे ख़बर हुजणु खपनि। ऐं जेकॾहिं असां कैंपेन ते था चऊं त असां क्रिएट ते ऑप्शन ईंदो, त असां नओं एड क्रिएट करे सघूं था। ऐं सभ खां पहिरियों ऑप्शन असांखे ईंदो आहे कैंपेन हूंदो आहे। कैंपेन जो मतिलबु हूंदो आहे, हिन जा टे पोर्शन आहिनि। हिकिड़ो कैंपेन हूंदो आहे। कैंपेन मतिलबु आहे तव्हांजो ऑब्जेक्टिव छा आहे, ओवरऑल तव्हांजी एड जो ऑब्जेक्ट छा आहे। हुन में असां बेसिक इहे शयूं पुट कंदा आहियूं, अवेयरनेस, रीच आहे, डाउनलोड्स आहे, मैसेजिस आहे, लीड्स आहे, कुझु बि असां उहो कैंपेन हूंदो आहे। हिन में ॿियो ऑप्शन हूंदो आहे हेड सेट हूंदो आहे। हेड सेट में असां हिनजी ऑडियंस सेट कंदा आहियूं, केतिरी ऑडियंस हुजे। ऐं डेमोग्राफिक पर्सोना, जीअं मां तव्हांखे ॿुधायो, कहिड़े एरिया कवर करिणो आहे, हुनजी इंट्रस्ट छा आहे। टियों ऑप्शन इहो हूंदो आहे। ॿियो ऑप्शन ई हूंदो आहे हेड सेट। ऐं टियों जेको हूंदो आहे उहो एड हूंदो आहे। एड जो मतिलबु न हुते उन में असां पंहिंजो क्रिएटिव एड कंदा आहियूं। क्रिएटिव मां मुराद तव्हां को इमेज करे रखो सघो था, तव्हांजो टेक्स्ट आहे उहो ॾेई सघो था, तव्हांजो कोई वीडियो आहे उहो ॾेई सघो था, कैरोसिल इमेज आहे उहो ॾेई सघो था, का स्टोरी आहे त उहो ॾेई। मतिलबु हिन शइ में तव्हां पंहिंजो जेको तव्हांजो एड ॾिसण वारो ईंदो, हुनखे जेका शइ नज़र ईंदी उहा इहा ईंदी तव्हांजी एड वारे ऑप्शन में। पोइ तव्हां हुन में जेको बि ॾियणु चाहियो उहो तव्हांजी शइ ॾिसी सघो था। हाणे जीअं मां यूनिवर्सिटी जो बैनर ॾिनो, हाणे हिन में कुझु मोबाइल ते ई शो थींदो, PC मोबाइल ते आहे, मोबाइल ते आहे, डिफरेंट स्क्रीन ऑप्शन ईंदो। थोरो लोड थिए मां तव्हांखे फेसबुक फीड आहे, इंस्टाग्राम ते ई ईंदो, इंस्टाग्राम स्टोरी थी वई, फेसबुक स्टोरी थी वई तव्हांजी, वीडियो फेसबुक थी वई, वीडियो फीड, ऐं इंस्टाग्राम मतिलबु जीअं जीअं जेके जेके बि फेसबुक जा प्लेटफॉर्म आहिनि उहे तव्हांजा इहे सपोर्ट कंदो। हुन में तव्हांजो व्हाट्सएप बि अची वियो, इंस्टाग्राम बि अची वई, प्लस में तव्हांजो फेसबुक बि अची वियो, हुन में मैसेंजर बि थी विया, स्टेटस आहे, रील्स आहे, ऐं तव्हांजो इंस्टाग्राम ते जेके बि ऑप्शन हलंदा उहे तव्हां जीअं रील्स में अचे थो रील्स में शो थींदो। फेसबुक में इहे तव्हांजा एड में थिया। जेकॾहिं हाणे मां क्रिएट कयां थो एड, त मूंखे पहिरियों ऑप्शन पुछंदो त तुंहिंजो मक़सदु छा आहे कैंपेन जो। अवेयरनेस आहे, ट्रैफिक आहे, इंगेजमेंट आहे, लीड्स आहे, प्रमोशन आहे, सेल्स आहे। तव्हां हिन ते ओवर कंदो त तव्हांखे ॿुधाईंदो शो योर एड टू पीपल हू आर मोस्ट लाइक्ली टू रिमेंबर। मतिलबु हाली सिर्फ़ु मुंहिंजो मक़सदु इहो आहे त मां पंहिंजे ब्रांड जे बारे में अवेयरनेस कयां, माण्हुनि खे ख़बर पए त मुंहिंजो ब्रांड आहे छा। माण्हू खे इन फ्यूचर में कॾहिं बि मुंहिंजो एड अचे त या पोस्ट अचे त हुनखे ख़बर पए। ट्रैफिक तो सेंड पीपल टू डेजिग्नेशन लाइक योर वेबसाइट एट इंस्टाग्राम। मतिलबु कंहिं टारगेटेड पेज ते तव्हां ट्रैफिक मोकिलण था चाहियो। असां तव्हां वेबसाइट ठाही आहे, तव्हांजी पोर्टफोलियो वेबसाइट आहे, जिते तव्हां पंहिंजी प्रोडक्ट जेके तव्हां वीडियो ठाहियूं आहिनि या कमु कयो आहे तव्हां प्रमोशन रखियो आहे, त तव्हां पंहिंजे ट्रैफिक खे चाहियो था त ओॾे ई वञे त हुते तव्हां इहो ॾेई सघो था त मुंहिंजो मतिलबु इहो आहे हितां जेकी बि ट्रैफिक अचे उहा मुंहिंजे वेबसाइट ते या लैंडिंग पेज ते हली वञे उहो।
इट्स लाइक इंगेजमेंट आहे, लीड्स आहे, प्रमोशन आहे, अवेयरनेस ते था चऊं था तव्हांखे अॻिते ऑप्शन ईंदो त छा करणु चाहींदा। कैंपेन नेम ॾियणु चाहिनि था असां त बाबा असां कैंपेन अवेयरनेस आहे। एड सेट जे ॿुधायो, एड सेट बजट, कैंपेन बजट ॾियणो आहे, एड सेट अचणो आहे, थोरो डिफरेंट थींदो आहे पर एॾो कुझु फ़र्क़ु न पवंदो आहे। बजट लिमिट छा आहे, डेली ॾियणी आहे या असांखे लाइफ टाइम बजट रखिणो आहे। जेकॾहिं 7 ॾींहं मां ॾेई छॾिया, सिर्फ़ु 7 ॾींहं हलाइणो आहे त मां हुनखे चवंदुमि सिर्फ़ु 7 ॾींहंनि जो अथई, 7 ॾींहं में मूंखे तूं एतिरो ई बजट ॾे, हिन खां वधीक न हलाइजांइ, ऐं इन खां अमाउंट पुॼे त हिनखे बंदि करे छॾिजांइ। शेड्यूलिंग कंदा आहियूं त हिन टाइम खां पोइ जेकॾहिं मूं वटि इहो बजट पूरो थो थी वञे त हिनखे थोरो वधाईंदा। कुझु ए बी टेस्टिंग जे हवाले सां इन में असां मुख़्तलिफ़ शयूं यूज़ कंदा आहियूं पंहिंजी परफॉर्मेंस खे इम्प्रूव करण लाइ। क्रिएटिव चेंज कंदा आहियूं, ॿ कैंपेन सेट कंदा आहियूं, हीअ न हले त हीअ हले। इहो कुझु एडवांस लेवल जो हूंदो आहे त पोइ हिनखे फ़िलहालु असां नथा कयूं। रीज़न इहो आहे त जेसीं ताईं तव्हां हिकु ॿ एड हलाईंदव त तव्हांखे आइडियो थींदो त इहे शयूं वर्क कीअं कनि, पोइ तव्हां टेस्टिंग ते बि अची सघो था। हीअ असां सेट करे छॾियोसीं। हाणे एड सेट असांखे करिणो आहे, मतिलबु हिन में असांखे ॿुधाइणो आहे त मुंहिंजो एड हिन जाइ ते हलंदई, हीअ ऑडियंस अथई, ऐं हिन जो हीअ बिहेवियर आहे, हिन जो हे ओवरऑल जेकी टारगेटिंग आहे उहो असां हिते कंदा आहियूं। परफॉर्मेंस असां चाहियूं था मैक्सिमम नंबर ऑफ रीच एड इम्प्रेशन एतिरो अचे, ही गोल हूंदा आहिनि असांजा। कहिड़े पेज ते हलाइणो आहे, हितां जेके जेके तव्हां वटि पेज हूंदा उहे तव्हांखे शो कंदो। मुंहिंजा 2 पेज आहिनि, हीअ मुंहिंजो यूनिवर्सिटी जो पेज आहे, इहो मां वरितो आहे ऐं हिनखे छॾियो। बजट ऐं शेड्यूलिंग में तव्हां ॾिसंदव, तव्हां कॾहिं खां एड हलाईंदव। मां जेकॾहिं अॼु खां हलाइण चाहियां त 7 खां त जेकॾहिं एंड डेट मां ॾींदुमि त हीउ एंड डेट फलाणी डेट ते ख़तमु कंदो। ही हिनखे स्टार्टिंग डेट अची थींदो, एंड डेट अची थींदो। हा, कोशिशि कंदा आहियूं त असां हुनखे न प्रॉपर टाइम जे विच में रखूं, हरबरूं बि माना हलाए न छॾियो। हा, बजट आहे त पोइ तव्हां विश्लेषण करे हलाए छॾियो, पोइ मसइलो न आहे। जीअं जीअं तव्हां हितां सेट कंदा वेंदो तव्हांखे हेॾां पंहिंजो ॿुधाईंदो वेंदो। हाणे ऑडियंस जे बारे में अची थो। कुझु असांखे ऑप्शन हे पाण ॾींदो आहे फेसबुक, ऐं मोस्टली कोशिशि असां इहा बि कंदा आहियूं त फेसबुक जेके असांखे सजेशन ॾिए थो त असां हुनखे न थोरो घणो फॉलो कयूं। जेकॾहिं हाणे असां हिते एज में था अचूं त बाबा मूंखे हुयो हिन खां मथे न हलाए। हाणे फेसबुक जॾहिं असां आई डी ठाहींदा आहियूं त असां हुनखे हर शइ ॾींदा आहियूं, हुन में असांजी डेट ऑफ बर्थ, जेंडर, लाइक्स डिसलाइक, इहे शयूं फेसबुक डेटा हितां खणंदो आहे जेके असां पंहिंजी आई डी ठाहिण वक़्तु। त हाणे हीअ हुतां कंदो, जेंडर असां चेंज करे सघंदा, डिटेल टारगेटिंग में असां अचूं था। मां यूनिवर्सिटी जी ऑडियंस ठाहियल हुई त हुन में मूंखे इहा शइ मतिलबु सिविल डिपार्टमेंट इंजीनियरिंग मेरान यूनिवर्सिटी जा पिन जिन खे लाइक कयो आहे उहे इंजीनियरिंग पसंदि कंदा हूंदा, कंप्यूटर साइंस इंजीनियरिंग, ऐं कॉलेज में हूंदा वोकेशनल ट्रेनिंग या इलेक्ट्रॉनिक इंडिया, त ईअं असां पंहिंजा इंट्रस्ट शो कराईंदा आहियूं। हिन में तव्हां जेतिरो बि वेंदव इन डेप्थ तव्हां पंहिंजो टारगेट ऑडियंस न करे सघो था। हाणे तव्हां हिन सिंपल जेकॾहिं तव्हांखे सम्झ में नथी अचे त असां हिनखे तव्हां कॉपी कंदासीं ऐं जी पी टी खे वञी ॿुधाईंदासीं त बाबा हिनखे डिटेल टारगेट न करे ॾिए, पोइ तव्हांखे माना प्रॉपर सेट करे ॾींदो त कहिड़ी कहिड़ी शइ तव्हांखे ॾिसणी आहे, हुन हिसाब सां तव्हां पंहिंजो जेकॾहिं हीअ शइ असां सॼी सेट करे छॾी आहे त असां नेक्स्ट ते ईंदासीं। ऐं जीअं तव्हां नेक्स्ट ते ईंदव न त तव्हांखे ॿुधाईंदो त हीअ शइ तव्हांजी हुन में रहियल अथई या हीअ शइ हुन में रहियल अथई। हाणे हे चए थो त इंस्टाग्राम तुंहिंजो एड न आहे, पंहिंजो इंस्टाग्राम एड कर। ईअं जेका जेका शइ तव्हां पंहिंजी कंदा वेंदव उहा तव्हांखे ॿुधाईंदो। हाणे सिंगल इमेज या वीडियो तव्हांखे रखिणो आहे, प्रोफाइल इमेज रखिणो आहे या कलेक्शन रखिणो आहे, त हिते मां सिंगल को ॾींदुमि। हितां मां पंहिंजी मीडिया एड करे सघां थो, एडिट जेका शइ तव्हां हूंदी कुझु रिकमेंडेड कंदो हे रखो,
कुझु मूं वटि ऑलरेडी पई हूंदी उहो ॿुधाईंदो, या का शइ मूंखे डाउन पंहिंजो इमेज या जेको मां ठाहियो आहे तव्हां मां अपलोड करे रखी सघां थो। पोइ तव्हां कुझु ॾिसजो त उनजी रीसाइज़िंग तव्हांजी थियल हुजे। वीडियो आहे त वीडियो, हाणे जीअं हीअ प्रॉपर साइज़ न आहे थियल, मूंखे ॿुधाए थो त हीअ साइज़ आहे न आहे थियल, हुन हिसाब सां पोइ हुनजो प्राइमरी टेक्स्ट हूंदो आहे, हीअ एड वक़्तु असांखे शो थींदो आहे। कुझु एड जी डिस्क्रिप्शन असां ॾींदा आहियूं, वधीक एड करे सघंदा आहियूं। लैंग्वेज जी ट्रैकिंग आहे तव्हांजी कम जी, ट्रैकिंग असां तॾहिं यूज़ कंदा आहियूं जॾहिं असांजी वेबसाइट जेको पिक्सल लॻल हुजे, तो असां उहो यूज़ कंदा आहियूं। फंक्शन ही ज़रूरी न आहे। ओवरऑल बेसिक पेज जी साइंस इहा हूंदी आहे त असां जेको एड जी साइंस हिन ते वर्क कंदा आहियूं। ईअं असां मोबाइल ॿुधाईंदो अवेयरनेस आहे, फेसबुक पेज ईंदो आहे, इंस्टाग्राम यूज़ न कयो तव्हां आइडेंटिटी पार्टनरशिप ऐं एड तव्हांजो इहे हलंदो, हुन हिसाब सां शो थींदो मुख़्तलिफ़ पेजनि ते। हिनजे करे असां पब्लिश कंदासीं, कार्ड लॻियल हूंदो त असांजो एड हलंदो शो थींदो। हाणे जॾहिं तव्हां एड हलायो, हाणे मां तव्हांखे सजेशन इहा ॾींदुमि त हिकिड़ो दफ़ो तव्हां पंहिंजे पेज ते हलाए ॾिसो, थोरो हुनजी साइंस खे सम्झो, एड वर्क कीअं करे थो, थोरा इंप्रेशन व्यूज़ वठी अचो। पोइ तव्हां लोकल मार्केट खे न टारगेट कयो। पंहिंजा जीअं सिंधी ग्रुप्स आहिनि फेसबुक ते, तव्हांजा थी विया कुझु ग्रुप पेजिस आहिनि, या नंढा नंढा बिज़नेस आहिनि, जीअं होटल थी विया, तव्हांजा सैलून थी विया, उन्हनि खे न तव्हां उन्हनि माण्हुनि खे थोरो टारगेट कयो। उन्हनि खे चयो बाबा तुंहिंजो मां एड हलायां थो, घटि में घटि तुंहिंजो 1000 ख़र्च ईंदे महीने जो, न वॾो हुनखे न ॾियो, लोकल बिज़नेस खे तव्हां टारगेट। बाबा 4000 में मां तोखे एड हलाए थो ॾियां, एड हलाइण जी बि मां तोखां फीस नथो वठां, मां तोखे ईअं थो हलायां। उन में इहो थींदो त कुझु न कुझु हुनखे बि ऑडियंस मिली वेंदी, हुनजी बि प्रमोशन थी वेंदो, प्लस में तव्हांखे बि तव्हांजो तजुर्बो थी वेंदो। ईअं तव्हां 4-5 जेकॾहिं तव्हांखे नंढा स्मॉल बिज़नेस मिली था वञनि त तव्हांखे मतिलबु हिकिड़ी पंहिंजे वर्क ते गिरफ़्ट थी वेंदी त बाबा हाणे मां करे सघां थो। पोइ तव्हां ऑडियंस खे मतिलबु पंहिंजी जेकी क्लाइंट बेस वधाए सघो था, इंटरनेशनल ॿिया बि ऑडियंस टारगेट करे सघो था। डिपेंड आहे तव्हां हुनखे मोटिवेट कीअं था कयो। नीड आहे अॻिले खे तव्हांखे मोटिवेट करिणो आहे त बाबा हीअ शइ तोखे फ़ाइदो ॾींदी। जेकॾहिं कोई 5000 या 4000 या 1000 भरे, 5000 भरे हुनखे 10,000 जो फ़ाइदो पवंदो त पोइ तव्हां ज़रूरु अप्रोच कंदो। त बेस्ट स्टार्ट इहो आहे त पहिरियों तव्हां हिकिड़ो ॿ हेड पाण हलाए ॾिसो, हुनजी साइंस खे सम्झो, क्रिएटिव कीअं ठाहिणो आहे, टारगेट ऑडियंस कीअं करणी आहे, बाद में रिज़ल्ट कीअं था अचनि, त पोइ तव्हांखे आइडिया थी वेंदो। और रॉकेट साइंस इहा आहे जेसीं ताईं हलाइबो न तेसि ताईं सम्झ में न ईंदो। बाक़ी ईअं यूट्यूब तां बि ॾिसी वियो या मां सॼो ॻाल्हाए पियो, पोइ तव्हां ॿुधो। असां बि जंहिं महिल क्लास वरितो हुओ त ईअं ई सर असांखे जेको पढ़ाए पियो, या जिन खां मां पढ़ियो आहे उन्हनि ईअं ई एज जे बारे में डिफाइन कयो। पर उन महिल जे कुझु ॻाल्हियूं सम्झ में आयूं न आयूं, पोइ पाण हलायोसीं त पोइ ख़बर पई त कॉस्ट कीअं थी लॻे, केतिरो बिल रखिणो आहे, केतिरो लॉस में वञियो न वियो, केतिरो फ़ाइदो थियो। हाणे हिन एड ते मां तक़रीबन जेको मां हेठि 7 ॾींहं हलायो, मूंखे 83-84 इंप्रेशन आया हुया। ऐं अराउंड टारगेट मुंहिंजो जेको 12-13 हज़ार असांजा वेबसाइट ते डायरेक्ट थिया हुया। पर असांजो मोटिव न हुयो यूनिवर्सिटी जो त एड जे ई ज़रिए हलाए, छो त असांजी लोकल ऑडियंस घटि हुई जंहिंखे न हिननि शयुनि जी नॉलेज हूंदी। पर हिकिड़ी यूनिवर्सिटी जे हवाले सां हलाइणु ज़रूरी हूंदो, त इहो कमु करणु अंदरि तव्हां वर्क कयो, सम्झ में अचे थो लोकल माण्हू टारगेट कयो। पहिरियों जेकॾहिं पंहिंजो ख़र्च नथा करणु चाहियो, एॾो बि न आहे, 1000-1200 ते तव्हां हिकिड़ो एड हलाए ॾिसो, पोइ तव्हां मार्केट खे टच कयो, इनशाला तव्हांखे माण्हू मिली वेंदा। ठीकु आहे। हाणे तव्हां मुंहिंजे मैसेज कजो, कुझु ज़रूरत हूंदी त मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, कंटिन्यू कंदासीं। हिकिड़ी मां क्लास अञा तव्हां सां कंदुमि क्लाइंट हंटिंग जे हवाले सां या फ्रीलांसिंग जे हवाले सां। पोइ तव्हां टाइम कढिजो। फ़िलहालु थोरो बिज़ी आहियां। तव्हां पंहिंजा बि जेके
हम्म, गोल्स स्किल्स आहिनि उन्हनि ते थोरो वर्क कयो। वीडियो एडिटिंग थी वई, ग्राफिक डिज़ाइनिंग थी वई, डिजिटल मार्केटिंग थी वई, या कुझु ॿियो बि जेको तव्हांखे अचे थो उन ते थोरो वर्क कयो। और मूंसां डिस्कस कयो त सही, पर कोशिशि कयो ग्रुप में ई मैसेज कयो जंहिंमें सभिनि खे बेनिफिट मिली वञे, उते में रिप्लाई अचे। पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त तव्हांजे हिन स्किल सां तव्हां कहिड़ी शइ ते, कहिड़े प्लेटफॉर्म ते टारगेट कयो त तव्हांखे उतां रिज़ल्ट मिली वेंदा। ठीकु आहे, कंहिंखे कोई सवाल हुजे त पुछो। कुझु मां तव्हांजा पेजिस रिव्यू कया हुया ऐं पोस्टिंग कयो हुननि ते, थोरो एक्टिव रखो त तव्हांखे इनशाला उतां बि रिज़ल्ट मिली वेंदो। सर इहो रिगार्डिंग जे हवाले सां सवाल हुयो। सर जी, सवाल इहो आहे त रिकॉर्डिंग मूं वटि सिर्फ़ु रिकॉर्ड करण जो ऑप्शन हूंदो आहे, सेव करण जो मूं वटि ऑप्शन न हूंदो आहे। इहो सेव डायरेक्ट सर नायाब जी ऐं उॾा टीम जी जेकी ऑफिशियल ईमेल आहे उते सेव थी वेंदो आहे। ऐं जेकॾहिं उहे मूंखे परमिशन ॾियनि त मां गूगल ड्राइव जो लिंक तव्हांखे ॾेई सघां थो। अदर देन तव्हांखे लिंक जेको मिलंदो उहो ऐप ते मिलंदो। मां तव्हांखे ॾेखारे छॾियां थो त मूं वटि छा ईंदो आहे। और जेकॾहिं सर जी रिप्लाई मूंखे ॾियनि था परमिशन त मां अॼु ई शेयर करे छॾींदुमि, पर हाणे रीज़न इहो हूंदो आहे त असां रिकॉर्डिंग ऐप ते शेयर कंदा आहियूं। ई मूं वटि ईंदी आहे, बसि सिर्फ़ु मूं वटि हीअं ईंदी आहे, मूंखे परमिशन न आहे शेयर करण जी। त प्रोफेशनल वर्क आहे, प्रोफेशनल वर्क थींदो। जेकॾहिं सर नायाब हितां मूंखे इजाज़त ॾिए थो त मां तव्हांखे करे सघां थो, न त वेट कयो डेवलपर जीअं ई तव्हां खणंदो अपलोड कंदो त तव्हांखे रिकॉर्डिंग मिली वेंदी। ॿियो कुझु? ठीकु आहे, पोइ कोई सुवाल न आहे त क्लास एंड कयूं। फर्दर तव्हां ग्रुप में मैसेज कयो, ऐं कोशिशि कयो त ग्रुप में ई कयो, मां तव्हांखे सभिनि खे रिप्लाई ॾींदुमि इंशाल्लाह। न पेज जी वधीक सेटिंग न आहे करणी, एॾी पोइ रॉकेट साइंस आहे न। तव्हां पंहिंजी ज़रूरत जे हिसाब सां ॾिसो। जेकॾहिं का शइ तव्हांखे ऐड करणी आहे त उहो तव्हां करे सघो था। बेसिक बेसिक सेटिंग थी वई, डिपेंड करे थो तव्हां कहिड़े क़िस्म जो पेज ठाहियो आहे। बाक़ी त अहिड़ी का ज़रूरत न हूंदी आहे सेट करण जी। ॿियो थोरी घणी पोस्टिंग कयो। जेकॾहिं ॾिसो तव्हां पंहिंजे कंहिं बिज़नेस लाइ ठाहियो त हुनजी पोस्टिंग कयो। तव्हां कंहिं सर्विस ऑफर करण लाइ ठाहियो त उनजी तव्हां पंहिंजी इहो पोस्टिंग कयो। ऑर्गेनिक थोरा व्यूज़ वठो, जीअं एड हलायो त एटलीस्ट तव्हांजे पेज ते कुझु पोस्टूं त हुजनि, अॻिलो माण्हू अचे त ख़बर त पए न ईअं न आहे सिर्फ़ु एड हलाए कमु कई वेठो आहे, पर बाक़ाइदे कमु कनि था त हुनखे थोरो एक्टिव कयो। ठीकु आहे त